खैरपुर में मलेरिया जे अलमी ॾींहं जे मौक़े ते मलेरिया ऑफिस खां चांडिया मोड़ ताईं आगाही वॉक डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर कलीमुल्ला शेख जी अॻाणी में कढी वई। आगाही वॉक में डॉक्टर ताबिश फुल, डॉक्टर अब्दुल हक मेतलो, डॉक्टर शाहिद हुसैन ख़ासकिली ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर खैरपुर डॉक्टर कलीमुल्ला शेख ख़िताब कंदे चयो त मलेरिया हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका मच्छरनि जे ज़रिए पखिड़िजे थी, पर एहतियात ऐं आगाही सां उन खां बची सघिजे थो। हुननि चयो त आलमी मलेरिया ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु अवामी शौर पैदा करणु आहे ऐं हू पंहिंजे माहौल खे साफ़ सुथिरो रखणु ऐं मच्छरनि जी वाध विचिला रोकण लाइ एहतियाती क़दम खणणु। हुन चयो त घरनि ऐं घटियुनि में पाड़नि में बीठल पाणी ख़तमु करे मच्छरदानी इस्तेमालु करे राति जे वक़्तु मुकमल कपिड़ा पाइण मलेरिया खां बचाव जा अहम तरीक़ा आहिनि। डॉक्टर कलीमुल्ला शेख चयो त सिहत खातो मलेरिया जे ख़ात्मे लाइ मुख़्तलिफ़ आगाही मुहिमूं हलाए रहियो आहे त जीअं माण्हुनि ताईं बचाव जा पैगाम पहुचाए सघिजनि। आगाही वॉक में मीर इम्तियाज़ अली, नूर नबी उजण, काइम अली शर, ग़ुलाम क़ादिर मल्हा समेत 3 खां वधीक मलेरिया सुपरवाइज़र, लेडी हेल्थ सुपरवाइज़रनि, लेडी हेल्थ वर्करनि ऐं सिहत खाते जे मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।